अल्लाह सही शलता असां सभिनी खे दीन जे ॻाल्हियुनि जे ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन वक्त कुफरी ताक़तूं उम्मत मुस्लिमा के तबाह करण जे लाइ मुत्तहिद थी चुकियूं आहिनि। अफ़सोस जो मुसलमान टुकरन टुकरन में तक़सीम थी विया आहिनि। जरूरत है तो उम्मत मुस्लिमा इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ जो मुज़ाहिरो करे। असां नाले जा मुसलमान जरूर आहियूं, पर सच्ची ॻाल्हि इहा है त हकीकी मुसलमानी का ॿी शइ। असां मुसलमानन में रूहानी बीमारियों एतिरो वधी वयूं आहिनि जो असां शर्मनाक हद ताईं हेठि किरी पिया आहियूं। गिला, गीबत, हसद, साड़, बुग़्ज़, कीनो, ये बुराइयों मुसलमानन में आम है। जरूरी है तो असां पंहिंजी इस्लाह कयूं। एक बे जी इज्जत कयो, एक बे जो कदुर कयो। जेतिरो थी सके तव्हां खां पंहिंजे मुसलमान भाव के कम अचो। एक बे जी गिला ऐं गीबत न कयो, एक बे ते सड़ो न। गिला गीबत एडी वधी वई है जो असांजी का कचहरी गिला गीबत का खाली काने। हर ओताक में गिला, हर दुकान ते गिला, हर मजलिस में गिला। जण तो मुसलमान गिला के गुनाह समझनी कोन था। हालांकि हुजूर सही फरमायो तो के मुसलमान भाव जी गिला करण एडो वडो गुनाह आ जण को शख्स पंहिंजे मोअल भाव जो कच्चो गोश्त पटे खाए। हसद, साड़, बुग़्ज़ ऐं कीनो भी वधी वियो आहे। फलाणे जी इज्जत छो आ, फलाणो अच्छा कपड़ा छो थो पाए, इन जो घर सुठो छो आ, इन जी गाड़ी सुठी छो आ, इन के माण्हू लिफ्ट छो था कराइनि। मांखे इज्जत न मिले तो न मिले, पर इन जो पटको ड्रहे। यो हसद आ, साड़ आ, बुग़्ज़ आ, कीनो आ। या एडी बुरी बीमारी आ जो जेकॾहिं हसद, साड़, बुग़्ज़ ऐं कीने वारो माण्हू रमजान जे महीने में लैलतुल क़द्र जे रात में काबे में अंदर वञी दुआ घुरे त बि क़बूल कोन थींदसि। इन करे गुज़ारिश कयमि त हिक ॿिए जी इज्जत कयो, हिक ॿिए ते सड़ो न। हाणे त मस्जिदनि में भी मज़ाकूं, गिलाऊं, गीबतूं। मस्जिद में मुसलमान ई था कचहरियूं कनि, ॼण ओताक में वेठा आहिनि। खिल, भोग, चर्चा। ऐं अव्हां खे मालूम हुजणु खपे त मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं करणु गुनाह जो कमु आहे। मां हिकु रिवायत में पढ़ियो अथमि त जॾहिं को मुसलमान मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं थो करे, अल्लाह जो फरिश्तो हिकिड़ो अची करे उनखे चवे थो उस्कुत या अबदल्लाह, ए अल्लाह जा बाना चुप कर, दुनिया जूं ॻाल्हियूं न कर। वो शख्स अञा चुप नथो करे, पंहिंजी गपशप में लॻो पियो आहे, मज़ाकुनि में लॻो पियो आहे त अल्लाह जो फरिश्तो उन शख्स खे ॿीहर अची चवे थो उस्कुत या अदुव्वल्लाह, ए अल्लाह जा दुश्मन चुप कर, मस्जिद जो हया कर, मस्जिद जो शर्म कर, मस्जिद में दुनिया जूं कचहरियूं न कर। वो शख्स जॾहिं अञा भी चुप नथो करे त अल्लाह जो फरिश्तो अची करे उनखे चवे थो उस्कुत लानतुल्लाह अलैक, अड़े निभागा बकवास बंद कर, चल तुझे मथों अल्लाह जी लानत वसे।
आहे कोई अड़ो मुसलमान जो अज वायदो करे तो मैं अज खां पोइ मस्जिद में दुनिया जो कचहरियों न कंदुसि, ज़बान सां चई दियो इंशाअल्लाह, दिल जे मोहब्बत सां। मस्जिद में अचे तो जिक्र कर, तिलावत कर, कुरान पढ़, नमाज पढ़। थकी पियो आ तो चुप करे वे, तभी तुझे मथों रब जे रहमतुन जो वड फड़ो मींह वसदो। पंहिंजे इस्लाह जी भी जरूरत है। वडन जो अदब क्यों, उस्तादन जो अदब क्यों, आलिमन जो अदब क्यों, बुजुर्गन जो अदब क्यों, अल्लाह वारन जो अदब क्यों, अच्छन वारन जो अदब क्यों, अब्बे अम्मा जो अदब क्यों। दीन नालो ही अदब जो, अल्लाह जो अदब, अल्लाह जे रसूल जो अदब, आले मोहम्मद जो अदब, असहाबे मोहम्मद जो अदब, अहले बैते मोहम्मद जो अदब, मस्जिद जो अदब, मदरसे जो अदब, अब्बे अम्मा जो अदब, वडन जो अदब। अद्दीन कुल्लुहु अदब, दीन नालो ही अदब जो। मुझा मोहतरम दोस्तों, ये गालियों असा के हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समझाई। असा के जेको मिलियो आ मदीने जे साईं जे सदके मिलियो। असा के इस्लाम मिलियो हुजूर जे सदके, असा के दीन मिलियो हुजूर जे सदके, असा के कुरान मिलियो हुजूर जे सदके, असा के शरीयत मिली हुजूर जे सदके, असा के हजरत अबू बकर मिलियो हुजूर जे सदके, असा के हजरत उमर मिलियो हुजूर जे सदके, असा के हजरत उस्मान मिलियो हुजूर जे सदके, असा के हजरत अली मिलियो हुजूर जे सदके, असा के सोहणो हसन मिलियो हुजूर जे सदके, असा के सोहणो हुसैन मिलियो हुजूर जे सदके। कसम सां चवां थो, अज जे करें असा के इन पुरफितन दौर में जमियत उलमा इस्लाम जहड़ी अजीम जमात मिली त पाक मोहम्मद जे सदके। जे करें अज असा के हे मिठड़े मोहम्मद करीम वारो झंडो परचम नबवी मिलियो आ त मिठड़े मोहम्मद जे सदके। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम, परचमे नबवी, परचमे नबवी। क़यामत जे दिहाड़े जेकॾहिं जन्नत मिलंदी तो उहा भी हुजूर जे सदके। असांजो अकीदो आ मदीने जे साईं खां मथे कोप कोन्हे। चओ त हुजूर सब खां मथे। कुछ तव्हां भी ॻाल्हायो यार, असां मां त वाइज़ करे करे थकी पियो आहियां, तव्हांजी निड़ी छो घसी वई आहे। चओ त हुजूर सब खां मथे। ॾाढियां त चओ, तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। मोहब्बत सां वेठा आहियो। चङो जेके सफ़ा थकी पिया आहिनि पंहिंजा ॿई हथ बुलंद कर। ये ॿ टे आहिनि मुंहिंजी पार्टी वारा। तकबीर जो नारो ईअं न हणबो आहे, तकबीर जो नारो लगे तो मुजाहिदन वांगुर लगे। नारे तकबीर, शान रिसालत, खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। अज जे हिन जलसे में मां करबला जे शहीदन जे बारे में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। ॻाल्हाईंदुसि तॾहिं जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदो। तव्हांजे बचल शाह में सुभान अल्लाह ते बंदश पियल आया या पुलिस वारा तव्हांखे सुभान अल्लाह चवण जे ॾोह में ॿधंदा आहिनि। जेके जागनि था सुभान अल्लाह दिल सां चवनि, जेके मोहब्बत सां वेठा आहिनि सुभान अल्लाह दिल सां चवनि। अल्लाह से तव्हांजे इन जज़्बे खे क़बूल करे। थी सघे थो तव्हां जूं रड़ियूं अॼु रुठल रब खे परचाए विझनि। थी सघे तो हीअ क़बूलियत जी घड़ी हुजे। थी सघे तो तव्हांजे मोहब्बत जे करे अल्लाह साईं तव्हांजा नाला अॼु जन्नतिन जी लिस्ट में लिखराए छॾे। थी सघे तो तव्हांजे इन मोहब्बत जे करे क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे अल्लाह जे महबूब जी शफाअत नसीब थिए। सोने हसन ऐं हुसैन जहिड़ा बचड़ा शायद तव्हांखे ॿिया न मिलनि। अॼु मां पाक पैगंबर जन बचड़नि जे बारे में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। छो त असां वटि नफ़रतुनि जो पैगाम कोन्हे, मोहब्बतुनि जो पैगाम आहे। अल्लाह जो कसम खणी करे चवां थो, तव्हांखे ग़लति ॿुधायो वियो आहे त हे
सोने हसन के नाहिन मनीदा, सोने हुसैन के नाहिन मनीदा, सोने अली के नाहिन मनीदा, ताकि मिस गाइड क्यों थो वने। मां रब जो कसम खड़ी करे चवां थो, जिए हजरत अबू बकर, हजरत उमर, हजरत उस्मान असा मोहब्बत असांजे ईमान जो हिस्सो आ, तीअं जनाबे अली, जनाबे हसन ऐं जनाबे हुसैन सा मोहब्बत भी असांजे ईमान जो हिस्सो आ। जी हजरत अबू बकर असांजे सिर जो साईं, हजरत उमर असांजे सिर जो साईं, हजरत उस्मान असांजे सिर जो साईं, रब जो कसम खणी करे चवां थो, तीअं सोहणो अली भी असांजे सिर जो साईं, सोहणो हसन भी असांजे सिर जो साईं, तो सोहणो हुसैन भी असांजे सिर जो साईं। जे हजरत अबू बकर, हजरत उमर, हजरत उस्मान जे मोहब्बत का सवा असांजो ईमान मुकम्मल नथो थी सके, तीअं जनाबे अली, जनाबे हसन ऐं जनाबे हुसैन जे मोहब्बत का सवा भी असांजो ईमान मुकम्मल नथो थी सके। दिल जे मोहब्बत सां चई दियो सुभान अल्लाह। मां जॾहिं हजरत अबू बकर जी तारीफ़ बयान कंदो हां, मुझो हियां ठरंदो आ। मां जॾहिं हजरत उमर जी तारीफ़ बयान कंदो हां, मुझो हियां ठरंदो आ। मां जॾहिं हजरत उस्मान जी तारीफ़ बयान कंदो हां, मुझो हियां ठरंदो आ। परवरदिगार जो कसम खणी करे चवां थो, मां जॾहिं सोहणे अली जी तारीफ़ बयान कंदो हां, तभी मुझो हियां ठरंदो आ। मां जॾहिं सोहणे हसन जी तारीफ़ कंदो हां, तभी मुझो हियां ठरंदो आ। मां जॾहिं सोहणे हुसैन जी तारीफ़ कंदो हां, तभी मुझो हियां ठरंदो। मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे। बचल शाहवारो, मां अज पाक मोहम्मद करीम जे इन्हनि बचड़नि जे बारे में कुछ अर्ज करण चाहियां थो। शायद कायनात में अहिड़ा बचड़ा तहांखे ॿिया न मिलंदा जिन जे कनन में बांग भी रसूल चई, जिन जे कनन में तकबीर भी रसूल चई, जिन जा नाला भी रसूल रखिया। हजरत हसन ऐं हजरत हुसैन जा नाला मुझे मुर्शिद अली नाहिन रखा, पाक नबी रखिया आहिनि। तव्हांखे ख़बर हुजण खपे त हजरत हसन साईं उम्र में हजरत हुसैन साईं खां साल वॾो हो। हजरत हसन साईं उम्र में हजरत हुसैन साईं खां साल वॾो हो ऐं पाक मोहम्मद करीम साईं जे विसाल वारे वक्त में हजरत हसन साईं जी उम्र ही 8 साल ऐं हजरत हुसैन साईं जी उम्र ही 7 साल, यानी मासूम बच्चा हा। जॾहिं अम्मा फातिमा साईं जे घर में सोनो हसन ॼायो ऐं हुजूर साईं खे ख़बर पई, साईं जन पंहिंजी नंढड़ी नियाणी अम्मा फातिमा साईं जे घर आया। साईं जन सोहणे हसन खे खयो। त अॻियां निंड में आयो, आवाज़ ॿुधण तो चाहियां तव्हांजो। सोहणे अरबीअ सोहणे हसन खे हथन में खयो। पुट तव्हां मज़ाक न कयो, आराम सां वेहो या भॼी वञो, महिरबानी कयो। बिनी जहानन जे सरदार सोहणे हसन खे खयो ऐं मदीने जे साईं सोहणे हसन खे चुमियो ऐं पाक पैगंबर साईं सोहणे हसन जे वात में पंहिंजी लिब मुबारक विधी ऐं मदीने जे साईं हजरत हसन जे सॼे कन में बांग ॾिनी ऐं मदीने जे मीर हजरत हसन जे खबे कन में तकबीर चई। हजरत अली मौजूद हो। साईं जन हजरत अली के मुबारक ॾिनी। अली तो के मुबारक हुजे, रब तो के खूबसूरत बचड़ो ॾिनो आ। हजरत अली साईं फरमायो, साईं खैर मुबारक। साईं जन फरमायो, अली इन बचड़े जो नालो छा थो रखे? हजरत अली फरमायो, साईं हिन जो नालो रखां तो हर्ब। हर्ब माना जंग, छो तो मुझो मुर्शिद अली जंगिन जो बादशाह हो। हजरत अली फरमायो, सही न बचड़े जो नालो रखा तो हर्ब। हर्ब माना जंग। हुजूर फरमायो, ना अली, ना अली, न न अली न, इन बचड़े जो नालो हर्ब ना है, मां मोहम्मद करीम इन बचड़े जो नालो हसन थो रखा। सोने अली फरमायो, किबला तहां जो नालो अखिन थे।
साल खां पोइ हज़रत हुसैन जी विलादत थी। साईंजन खे ख़बर पई, साईंजन अम्मा फातिमा जे घर आया, साईंजन सोणे हुसैन खे खयो, साईंजन सोणे हुसैन जे वात में लुआबे दहन विधो, साईंजन सोणे हुसैन जे सॼे कन में बांग ॾिनी, साईंजन सोणे हुसैन जे खॿे कन में तकबीर ॾिनी। हज़रत अली मौजूद हो, साईंजन हज़रत अली खे मुबारक ॾिनी। अली मुबारक हुजी अल्लाह वरी मेहरबानी कई थी, जी क़िबला ख़ैर मुबारक हो। साईंजन फरमायो अली इन बचड़े जो नालो छा थो रखे? जी सी हर्ब सागी जंग से हुन जो न त पोइ हिन जो। साईंजन फरमायो न न न अली न अली, हुन बचड़े जो नालो मां मोहम्मद करीम हसन रखियो हो ऐं हिन बचड़े जो नालो मां मोहम्मद करीम हुसैन थो रखां। सोने अली फरमायो क़िबला तहां जो हुकुम अखियुनि ते आहे। बचल शाह वारो तवज्जो खपे, हसन में हुस्न हो। न ॻाल्हाईंदो त मां न ॻाल्हाईंदुसि। मां हर हर तहां खां पुछां थो, तहां थकी पिया हो त मां दुआ घुरायां। मोहब्बत सां वेठा आहियो, एक दफो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे तकबीर जी सदा त बुलंद। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। हसन में हुस्न हो, हसन में हुस्न हो ऐं हुसैन सॼो हसीन हो। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने जो साईं इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे चुमंदो बि हो ऐं मदीने जो साईं इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदो बि हो। हिकिड़े सहाबी अर्ज़ को या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढियां चओ बुलंद आवाज़ सां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बचल शाह वारो मां कसम सां चवां थो, अगर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मोहब्बत सां चवंदव न, रब जे रहमत जा फरिश्ता तव्हां जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं हाणे जो हाणे बराह रास्त लाइव मदीने पाक में मुझे पाक मोहम्मद के रोज़े ते पहुंचाईंदा। सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जज़ाकुमुल्लाह, अल्लाह सी तव्हां खे जज़ाए ख़ैर दे। मां चुम त साईं जन पंहिंजनि इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे चुमंदा बि हा, साईं जन पंहिंजनि इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदा बि हा। हिकिड़े साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं बच्चन खे चुमण तो समझ में अचे थो, सिंघण समझ में नथो अचे। पी मां मोहब्बत जे करे बच्चन खे चुमंदा जरूर हिन, पर असां सिंघंदे न हैं ॾिठो। क़िबला तां हिननि बचड़नि खे चुमंदा भी हो, हिननि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदा भी हो। मदीने जे मीर फरमायो हुमा रेहान ताज फि दुनिया, हुमा रेहान ताज फि दुनिया, हुमा रेहान ताज फि दुनिया। अल्लाह जवाना हे मुझा ॿई बचड़ा मां मोहम्मद करीम जा गुल हिन। मां मोहम्मद करीम जॾहिं इन्हनि खे सिंघंदो हां त इन्हनि मां मोहम्मद करीम खे जन्नत जी खुशबू ईंदी आहे। ॾाढियां चई रहियो सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीर। तूं ॾाढो मुड़सा जीअं वणई तीअं कर, जेको निमाज़ पढ़े, जेको रोज़ो रखे, जेको हज करे, जेको ज़िक्र करे, जेको तिलावत करे, जेको ॾाढ़ी रखे, जेको पटको पाए, चई मुलड़ू आ, कटड़ू आ, वहाबी आ। जेको न निमाज पढ़े, न रोजा रखे, न हज करे, न जिक्र करे, न तिलावत करे, न दाढ़ी रखे, न पटको पाए, जंहिंजो नाश्तो भंग जे कूंडे ते, जंहिंजो मांझंदो चरस जे सूटे ते, जंहिंजे रात जो गुज़र सफ़र हीरोइन जे पुड़िन ते, चए मोमिन आ। मरी वए, मरी वियो न। जेका अमड़, जेका भेण, जेका न्याणी निमाज पढ़े, रोजा रखे, हज करे, जिक्र करे, तिलावत करे, पर्दो करे, मुलियाणी आ, मुलियाणी, मुलियाणी। ऐं जेका भटारी न निमाज पढ़े, न रोजा रखे, न हज करे, न जिक्र करे, न तिलावत करे, टे पाव मेकअप जा सुबुह जो, टे पाव शाम जो, रोड कछींदी वते, कुरान मोमिनियाणी आ। सदके वञा तुंहिंजे मुहांडरनि तां। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तू पाण के हैदरी तो जाए, तू पाण के हुसैनी तो जाए, तो जा मुहांडरा ही कोन था मिलन।
अल्लाह अकबर। मुझो मुर्शिद अली भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। मुझो मुर्शिद हुसैन भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। सुभान अल्लाह में सुस्ती है। इन्हें केड़ी तकलीफ है इनके का तकलीफ है तो मैं डॉक्टर भी आया वाइस चले तो ये ऑपरेशन शुरू कर दो साने जो हाने मेहरबानी कर आराम से वेहो को थकी पिया घर हलियो वने हेरे अजीम प्रोग्राम के डिस्टर्ब छो था क्यों अदा ने रस्तो तो वने कावड़ जी तवज्जो है तवज्जो गालायो यार वायदो तो क्या वरी जल्दी नहीं हिंदुस्तान जे पाड़े में अज गालायो गालायो डाड़िया चो सुभान अल्लाह बचल शावारो अल्लाह जो कसम सुभान अल्लाह जा लफ्ज़ को माखे ना है न वणदा मुझे अल्लाह के भी वणदा है डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से मुझो मुर्शिद अली भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। मुझो मुर्शिद हुसैन भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। मुझो मुर्शिद अली भी पक्को निमाजी। मुझो मुर्शिद हुसैन भी पक्को निमाजी। मुझो मुर्शिद अली भी रोजन सा प्यार करने वारो। मुझो मुर्शिद हुसैन भी रोजन सा प्यार करने वारो। मुझो मुर्शिद अली भी दाढ़ी असा। मुझो मुर्शिद हुसैन भी दाढ़ी असा। मुझे मुर्शिद अली जे मथे ते भी इज्जत वारो पटको हो। मुझे मुर्शिद हुसैन जे मथे ते भी इज्जत वारो पटको हो। गाल के समझण जी कोशिश कर जेको नमाज न थो पढ़े न हैदरिया न हुसैनिया डाड़िया चाहिए जेको नमाज न थो पढ़े न हैदरिया न हुसैनिया जेके मस्जिद न थी वणे न हैदरिया न हुसैनिया जेके कुरान न थो वणे न हैदरिया न हुसैनिया जेके पाक पैगंबर जी सुन्नत न थी वणे न हैदरिया न हुसैनिया जेके पाक पैगंबर जे इज्जत वारो पटको न थो वणे न हैदरिया न हुसैनिया डाड़िया चाहिए सुभान अल्लाह। हैदरी वो जो को सोहणे अली जे दग ते हले। हुसैनी वो जो को सोहणे हुसैन जे दग ते हले। तो जो न वड़ न वास्तो जोरिए कब्जो छो क्यों थी डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़े सा अल्लाह जो कसम जी मां हजरत अबू बकर उमर उस्मान जो नौकर हाँ तिया सोहणे अली सोहणे हसन सोहणे हुसैन जो भी नौकर हाँ। असा मदीने जे साईं सां भी प्यार कंदा हूं ऐं जिन सां मदीने जे साईं प्यार कयो हो उन्हनि सां भी प्यार कंदा आहियूं। असा हुजूर जा नौकर त आहियूं ही आहियूं पर आले मोहम्मद जा भी नौकर हूं असहाबे मोहम्मद जा भी नौकर हूं ऐं अहले बैते मोहम्मद जा भी नौकर हूं। डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़े से तो घर में भी नमाज नसीब को ने मुझे मुर्शिद हुसैन तो मक्तल में भी नमाज कज़ाना है कई। जिसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था जिसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। जिस तरह सजदा किया था करबला में आपने उसके सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था। मौन सोहणे हुसैन ता सदके वञा जंहिंजो बाबो अली जंहिंजो नानो नबी जंहिंजी अम्मा फातिमा बतूल अल्लाह हुजूर जी सब खां नंढड़ी न्याणी अम्मा फातिमा हुजूर संजी चौथो नंबर न्याणी। मां हदीस पाक जे वर्कन में पढ़ियो आ मदीने जे मीर फरमायो फातिमा तु बिज़अतुम मिन्नी। हुजूर फरमायो फातिमा मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो आ। हुजूर फरमायो फातिमा तु सज्जदतु निसाए अहलिल जन्नह। फातिमा जन्नत जो औरतुन जी रानी। हुजूर जो 4 न्याणियूं हूं सब खां नंढड़ी न्याणी पैगंबर जी अम्मा फातिमा बतूल हुई। खबर न है पाड़े वारन के चईन खां चिड़ छो चवंदा 8.5 4 न 4 न 4 न 8.5
अच्छा चईन खां सवा चारो ही कोन है। अल्लाह जे नाले में अखर 4, मिठड़े मोहम्मद करीम जे नाले में अखर 4। इन सजे कुरान में मिठड़े मोहम्मद करीम जो नालो 4 दफा आयो। न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि। वॾी अज़मत वारा रसूल 4, वॾी अज़मत वारा फरिश्ता 4, वॾी अज़मत वारा आसमानी किताब 4, ज़िक्र फिक्र जा वॾा सिलसिला 4, फिक्ह जा वॾा तरीक़ा 4, पाक मोहम्मद करीम जूं न्याणियूं 4। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? रसूल जे लफ्ज़ में अखर 4, सिद्दीक जे लफ्ज़ में अखर 4, हैदर जे लफ्ज़ में अखर 4, हुसैन जे लफ्ज़ में अखर 4, जिहाद जे लफ्ज़ में अखर 4, शहीद जे लफ्ज़ में अखर 4। न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि। दिल जे मोहब्बत सां चई रहे सुभान अल्लाह। मस्जिद में अखर 4, मुसल्ले में अखर 4, मिंबर में अखर 4, आलिम में अखर 4, हाफिज में अखर 4, गाजी में अखर 4, कारी में अखर 4, मुल्ला में भी अखर 4। चो न सुभान, ॾाढा चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। मां चुम त अम्मा फातिमा साइण मदीने जे मीर जी 4थो नंबर न्याणी ऐं हुजूर खे एडी प्यारी ही। हुजूर संजन जन भी सफर ते वींदा हा त अम्मा फातिमा खां मोकलाए पो वींदा हा, ऐं साईंजन जॾहिं भी सफर ता मोटंदा हा त पंहिंजे घर पो वींदा हा, अॻ में अम्मा फातिमा जे घर वींदा। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं जॾहिं भी अम्मा फातिमा साइण बाबे मोहम्मद करीम सां मिलण ईंदी ही न त काइनात जो सरदार पंहिंजे न्याणी जे लाइ उथी बीहंदो हो। या इस्लाम में न्याणी जी इज्जत आ। अवाए कारे पटके वारो थकी पियो आने के जगह तो वने। हिम्मत कर बाबा, हिम्मत कर, शाबाश, न त पुलिस वारा मोकलिया मां। अवे बेचारे के छड्यो न, छो था जोरी छो था यार? जोर जी मेहंदी लगदी काने। मां त हर हर पुछां तो तां चो तो मां दुआ घुराया। अला पकाई न कयो पाण में होला थकी पिया न। मोहब्बत सां वेहंदो। मां त करबला जे शहीदन जे बारे में कुछ चवण पियो चाहियां। हिते मुड़स माण्हू वेहंदा हिते खपे थो। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। नबियों का ताजदार है नाना हुसैन का। ॻाल्हायो ॻाल्हायो जल्दी जल्दी ॻाल्हायो तो मैं जल्दी बात खत्म किया। नबियों का ताजदार है नाना हुसैन का। अब है माजे बरसा तो कुल शेखुल हदीस बैठा है, तहां तो शेखुल हदीस ना है, तहां दा ॻाल्हायो। नबियों का ताजदार है नाना हुसैन का, अफजल है कुल जहान से घराना हुसैन का। नबियों का ताजदार है नाना हुसैन का, अफजल है कुल जहान से घराना हुसैन का। एक पल की थी हुकूमत, एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की। इस पल की थी हुकूमत, एक पल की थी हुकूमत यहां पर हुसैन, यहां पर यजीद की। एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की। सदियां हुसैन की है जमाना हुसैन का, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। मां चुम त जॾहिं अम्मा फातिमा साइण बाबे मोहम्मद करीम सां मिलण ईंदी ही न त साईं जन उथी बीहंदा हा पंहिंजे न्याणीअ जे लाइ। मां चुम इस्लाम में इहा न्याणी जी इज्जत आहे। अम्मा फातिमा बतूल जी ॻाल्हि निकिती आहे त मां अम्मा फातिमा बतूल जे ख़िदमत में नज़राना अक़ीदत जे तौर ते ॿ लफ़्ज़ चवण चाहियां थो। चवंदुमि तॾहिं जॾहिं कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहंदी। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। मुझी अम्मा फातिमा खड़े होकर रसूलुल्लाह इस्तकबाल करते थे। खड़े होकर रसूलुल्लाह इस्तकबाल करते थे।
जबी दरबारे अहमद में तू आती थी मेरी ज़हरा, तू फातिमा भी तू ज़हरा भी, लक़ब तेरा बतूल भी है। तू फातिमा भी तू ज़हरा भी, लक़ब तेरा बतूल भी है। नहीं है हश्र में तुझको कोई रंजो अलम ज़हरा। उम्मे कुलसूम, ज़ैनब और रुक़ैया, उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। नबी को सारी प्यारी थी मगर नूरे चश्म ज़हरा। खदीजा आइशा हफ्सा, खदीजा आइशा हफ्सा, उम्मे सलमा तेरी माएं। खदीजा आइशा हफ्सा, उम्मे सलमा तेरी माएं। तू है हसनैन की अम्मी, तू है हसनैन की अम्मी, अली तेरे शोहर ज़हरा। अल्लाह अकबर। मदीने जे साईं जा हे लफ्ज़ मुखे याद था अचन जेके हदीस जे वर्कन में लिखा पिया हिन। कायनात जे सरदार नबी फरमायो, हे नबी जन जो सरदार नबी, हे रसूलन जो पगदार नबी, हे कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे शाफ़िए महशर, हे साकी ये कौसर, हे बुलंदो बाला कदर, हे रहमत जो समंदर चो सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो, मन सर्रहु अन यंजुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नह व फी रिवायतिन इला सय्यिद शबाब अहलिल जन्नह फलयंजुर इलल हुसैन इब्न अली। मदीने जे मीर फरमायो, जंहिंजी दिल चवे तमा जन्नती जवान जी ज़ियारत कयां। ऐं ॿी रिवायत में मदीने जे साईं फरमायो, जंहिंजी दिल चवे तमा जन्नत जे जवानन जे सरदार जी ज़ियारत कयां। मदीने जे साईं फरमायो, उनके खपे त मुंहिंजे बचड़े हुसैन जे चेहरे जो दीदार कर। अल्लाहु अकबर। माखे हजरत उसामे जा लफ्ज़ याद था अचन। हजरत उसामो हजरत ज़ैद जो पुत्र हो। हजरत ज़ैद हुजूर जो खिदमत गुजार हो। हुजूर साईं जुतियूं मुबारक सिधियूं कंदो हो। साईं मस्जिद खां निकिरंदा हा त जुतियूं मुबारक साईं जे कदमनि में रखंदो हो। साईं घरां ईंदा हा त जुतियूं मुबारक हथियूं करे रखंदो हो। साईं खे पाणी पियारींदो हो, साईं खे ॾंदण ॾींदो हो, साईं खे विहाणो ॾींदो हो। हजरत ज़ैद हुजूर जो खिदमत गुजारो। तोखे ख़बर आहे, तोखे बुजुर्गन बुधायो आ तो हुजूर साईं जा सहाबी तकरीबन 1,24,000, मदीने जे मीर जा सहाबी तकरीबन 1.25 लाख। पर तोखे ख़बर हुजण खपे, रब जे हिन कुरान में कंहिं बि सहाबी जो नालो कोन्हे, रुगो हजरत ज़ैद जो नालो। यो मिठड़े मोहम्मद करीम जे खिदमत जो सदको आ। इन ज़ैद जे पुट जो नालो उसामो। हजरत उसामो नंढड़ो हुजूर जो दादलो हो। आयो उसामो नंढड़ो हुजूर साईं सां हुज्जतूं कंदो हो, जीअं बच्चा अबन सां हुज्जतूं कंदा आहिनि। हजरत उसामो पैगंबर जो सहाबी, हुजूर जो दादलो सहाबी रिवायत थो करे कि मुंहिंजो साईंजन में कम पइजी वियो। रात जो वगड़ो हो, सोमहणी थी वई ही देर सां। चौथो मां हुजूर जे दर ते आयुमि, हुजूर साईं खे सॾ कयमि, मां साईंजन खे सॾ कयमि। साईं फरमायो, उसामा तू आ, उसामा तू आ पुट, उसामा बचा तू आ। तुम हासी माया साईं मां साईं घर में आहिनि। साईं घरों था पुछनि, पुट तू आ, उसामा बचा तू आ। मां चुम हा साईं माया, साईं माया। साईं फरमायो कम थी, मां चुम हा साईं कम आ। साईं फरमायो मां ॿाहिरि अचां, मां चुम हा साईं हा। साईं हा साईं तव्हां अचो साईं ॿाहिरि अचो, मुंहिंजो कम आ। हजरत उसामो तो फरमाए, साईं जन ॿाहिरि आया, मां साईं जी ज़ियारत कयमि, मां साईं जन खे कम चयुमि। उसामो तो चए मुंहिंजो कम थी वियो, मुंहिंजो कम थी वियो। साईं फरमायो पुट पुट उसामा हाणे मां वञा, हाणे मां वञा घर वञा, मां घर वञा। मां चयुमि हा साईं तव्हां वञो, साईं तव्हां वञो साईं। पुट वञा मां, हा साईं तव्हां वञो। साईं फरमायो पुट तूं वञ त मां वञा। मां चयुमि न साईं अॻु में तव्हां वञो, मां पोइ वेंदुसि। इहो अदब हो रसूल जो,
यो अदब हो रसूल जो। हजरत उसामो थो चए साईं जन मोटिया मां ॾिठुम साईं जन जी जेका चादर मुबारक ही साईं जन जे चादर मुबारक जो हिकड़ो पलांद साईं जन जे हिकड़े कुल्हे मुबारक में वेढ़ियल हो, साईं जन जे चादर मुबारक जो ॿियो पलांद साईं जन जे ॿिए कुल्हे मुबारक में वेढ़ियल हो, साईं जन जी चादर मुबारक साईं जन जे पुठाड़न मुबारकन जे पासे ॾांहुं लड़के पई। हजरत उसामो थो चए साईं जन जॾहिं मोटिया मां ॾिठुम त साईं जन जी चादर में का शइ चुरे पई। जी मां रड़ कयम, मां चयुम साईं तव्हांजी चादर में छा आहे? साईं तव्हांजी चादर में छा आहे? साईं साईं तव्हांजी चादर में छा आहे? हजरत उसामो थो चए मां जॾहिं ईअं चयुम साईं जन रुकिया मोटिया मांखे तकियऊं साईं जन मुरकिया। बचल शाह वारो जॾहिं मदीने जो साईं मुरकंदो हो त मुंहिंजो अल्लाह जन्नत जा सभु फाटक खोल राए छॾींदो। वो अर्श के चिराग हैं, वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रह, ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूँ। ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूँ। हजरत उसामो थो चए साईं जन खे जॾहिं मां चयुमि साईं तव्हांजी चादर में छा आहे? साईं जन मोटिया साईं जन मांखे ॾिठो साईं जन मुरकिया। साईं जन फरमायो उसामो छा थो चए? मां चयुमि साईं तव्हांजी चादर में छा आहे? साईं तव्हांजी चादर में छा आहे? साईं जन फरमायो ॾिसंदे? मां चयुमि हा साईं मां ॾिसंदुसि, मां ॾिसंदुमि साईं। हज़रत उसामो थो चए साईं जन पंहिंजनि ॿिन्ही कुल्हनि मुबारकनि मां पंहिंजी चादर मुबारक जा पलांद खोलिया। साईं जन पंहिंजी चादर मुबारक रखी फरमायो उसामा ॾिस त मां मोहम्मद जी चादर में छा आहे? हज़रत उसामो थो चए मां साईं जन जी चादर खोली ॾिठुमि त साईं जी चादर में हसन हुसैन हा। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? हज़रत उसामो थो चए मां आई विटनेस हां, अखियुनि ॾिठो शाहिद हां, मां ॾिठुमि त साईं जन जी चादर में हसन हुसैन हा। साईं जन फरमायो उसामा ॾिठुई त मुंहिंजी चादर में छा आहे? ॾिठुई? मां चयुमि हा साईं मां ॾिठुमि। हज़रत उसामो थो चए रब जो कसम साईं जन मांखे ॾिठो, साईं जन पंहिंजनि बचड़नि खे ॾिठो, साईं जन मथे आसमान ॾे तकियो ऐं साईं जन इन मौके ते हे अल्फाज इरशाद फरमाया अल्लाहुम्मा 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 इन्नी उहिब्बुहुमा अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा। हजरत उसामो थो चए मां पाक मोहम्मद करीम साईं जा हे लफ्ज़ ॿुधा। साईं जन फरमायो मुंहिंजा अल्लाह हिननि ॿिन्ही बचड़नि सां मां मोहम्मद ॾाढो प्यार कंदो हां। ओ मुंहिंजा अल्लाह तूं बि मुंहिंजे हिननि बचड़नि सां प्यार कजाए। वाहिब मन युहिब्बुहुमा, ओ मुंहिंजा अल्लाह जेको मुंहिंजे हिननि ॿिनि बचड़नि सां प्यार करे तूं उन्हनि सां बि प्यार कजाए। मूंखे ख़बर नथी पए त सुणे हुसैन जे शहादत ते माण्हू पिटींदा छो आहिनि? अल्लाह मूंखे ख़बर नथी पए। अब पिटबो हारायल ते या खटियल ते आहे? जरा ॻाल्हायो यार। सोने हुसैन खटियो या हारायो? जवाब ॿुधण थो चाहियां। मुंहिंजे मुर्शिद हुसैन खटियो या हारायो? जेकॾहिं को चवे थो त हुसैन हारायो त हुन ते लानत आहे, हुन ते लानत आहे। मुंहिंजो मुर्शिद हुसैन खटी वियो। चओ न मुर्शिद हुसैन खटी वियो। हाय हाय हारायल ते चइबी आहे, खटियल खे वाह वाह चइबो। हाय हाय हारायल ते कबी आहे, खटियल ते वाह वाह चइबी आहे। जेके सोने हुसैन ते हाय हाय था कनि उहे शायद मुर्शिद हुसैन खे हारायल था समझनि। असां मुर्शिद हुसैन खे खटियल था समझूं।
मां चवां थो मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन तव्हां ॾाढियां ॿ दफ़ा चवंदव वाह हुसैन वाह हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन। लफ़्ज़ ॿुधण तो चाहियां मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन। हिकिड़े हमरा जे पुट जो इंटरव्यू चांडका में MBBS में दाख़िला जे लाइ एंट्री टेस्ट अस छोकरे टॉप कयो पहिरियों नंबर खयई पीउ ॾे फोन कयई बाबा मुबारक थी मां पहिरियों नंबर खयो आहे टॉप कयो थम बाबा मुबारक हुजे। छोकरे फोन रखी पिण से पिटणी शुरू कयो सब घर जा भाती पिटको कुटको माण्हू गॾु त ख़ैर त आहे कि असांजो पुट पहिरें नंबर में पास थियो आहे। चढ़े चढ़िया पोइ पिटियो छो था वो खटी वियो त वाह वाह कयो न। असांजो मुर्शिद हुसैन खटी वियो ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। मां हिकिड़े हमरा खे मूंखे चई त शहादत ते त असां पिटींदा न आहियूं जेका तकलीफ़ थी इमामनि सगोरनि खे न उन ते पिटींदा आहियूं। मुंहिंजो चरिया तोखे ख़बर ई कान्हे मदीने जे मीर फरमायो शहादत वारे वक़्त में शहीद खे एतिरी तकलीफ़ बि नाहे थींदी जो कंहिंखे मच्छर चक पाए। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। तोखे कहिड़ी ख़बर तोखे बज़ाहिर मक़तल में शहीदन के पाक जिस्मन जा अंबार नजर था अचन हकीकत में उहे जन्नत जे बागन में पहुंची चुका हैं। हजरत इब्राहिम जे ला ज़ालिमन बाहि जो आड़ाह तैयार क्यों बुजुर्ग वेठा हैं उलमा वेठा हैं मुंहिंजा अकाबिर वेठा हैं मुंहिंजा वॾा वेठा हैं। ॻाल्हि खे समझण जी कोशिश कर बुजुर्गन खां तस्दीक कराए जाए हज़ारे मण काठिन जा गॾु क्यों हजरत इब्राहिम जे लाइ हज़ारे मण काठिन जा गॾु करे बाहि ॾिनो एॾो वॾो आड़ाह हो जो बाहि जा उल्ला आसमान ते पिया पहुचन। इन बाहि जे आड़ाह में जनाब इब्राहिम के सटियूं लेकिन खबर हुजण खपे तोखे इब्राहिम ज़ाहिर में बाहि में हो हकीकत में बाग में हो। मां हदीस में पढ़ियो थम मदीने जे मीर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े रब करीम जन्नत वारन खे चवंदो रब करीम जन्नत वारन खे चवंदो कंहिंखे दुनिया में वापस वञण जो शौक़ हुजे त मोटायांस जन्नती चवंदा रब तोबा 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 न वेंदासीं मसर जाम छुटी आहे केरु वेंदो दुनिया में न वेंदासीं रब न न न असांजी तोबा हुजूर फरमायो जन्नत में जॾहिं रब जन्नतिन खे ईअं चवंदो कंहिंखे दुनिया जे जहान में वञणो हुजे त मोटायांस सभु तौबह तौबह कंदा शहीद उथी बीहंदा। आहे को सुभान अल्लाह चवण वारो शहीद अर्ज कंदा रब करीम मेहरबानी करण चाहे तो असांखे मोकिल। अल्लाह से शहीदन खां पुछंदो सभु तौबह था कनि तव्हां छो था वञणु चाहियो। शहीद अर्ज कंदा रब तुझे इज्जत जो कसम तुझे अजमत जो कसम तुझे कुदरत जो कसम तुझी किबरियाई जो कसम तुझे जलालत जो कसम जन्नत में सब कुछ मिली वियो जेको घुरऊं था मिले थो पर रब शहादत वारे वक्त में जेका लज़्ज़त ऐं जेको मज़ो मिलियो हो वो जन्नत में भी कोन्हे। ॾाढियां चई दे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां मां ख़त्म थो कयां वठजी विया आहियो न मां ख़त्म थो कयां जल्दी ईमानदारी जल्दी जल्दी ख़त्म थो कयां कुछ ॿ टे ॻाल्हियूं। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। असांखे ॾिसनि था तीअं हमरान जूं रड़ियूं निकिरी थियूं वञनि ख़ुदा जो कसम। सियारे जी मौसम में 2 साल पुरानी ॻाल्हि आहे मां राति जो निकितुसि मदरसे मां थधी कहर जी बरसां ईअं चकर पियो हणा उॾो ते 2 मलंग वेठा बाहि जो मच ॿारे हथ बि सेकनि पिया सुल्फिन जा सूटा बि हणनि पिया माण्हू अचनि वञनि पिया यार असां पंहिंजे धंधे में लॻा पिया मां जो लंघियो मूंखे जो ॾिठो मां बीह रहियुसि मां चयो रड़ियूं छो था कयो छा थियो कि तोखे साड़ियूं था मां चयो सभा गऊ बाहि ते तव्हां वेठा आहियो
साड़ियो वरी माखे असां के ॾिसी नारा हणंदा आहिनि सम्झंदा आहिनि त असां इन्हनि खे साड़ियूं था। अल्लाह जो कसम जॾहिं इहे असां खे ॾिसी हज़रत अली जो नालो खणंदा आहिनि न, रब जो कसम असांजो हियांउ ठरंदो आहे। चओ त चवां, ॾाढियां चओ त चवां। मां हदीस पाक में पढ़ियो थम, अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे। मां हदीस पाक में पढ़ियो थम, अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे। इन हदीस के साम्हूं रखी मां चवंदो हां, हज़रत अलीअ जो बि सचो पैरोकार उहो आहे जंहिंजे ॾिसण सां सुहिणो अली यादि अचे। इन्हनि खे असांजे ॾिसण सां सुहिणो अली यादि थो अचे। असांजे ॾाढनि ॾिसण सां इन्हनि जा नशा टुटी था वञनि, इन्हनि जूं रड़ियूं ॿुधाइनि थियूं त अली जा आशिक़ असां आहियूं। बशीर अहमद जो पुट सफ़ा मलाइकनि जे मुहान रहिया। ॾिसो तुंहिंजे पीउ जो नालो बशीर अहमद आहे न? हाँ, सिट डाउन। ॻाल्हि थो सम्झायां, ॻाल्हि थो सम्झायां। हाणे हे बुज़ुर्ग माण्हू सफ़ा मलाइकनि जे मुहान रहे, हे जेकॾहिं पंहिंजे पीउ खे सॾु करे, मुंहिंजी ॻाल्हि सम्झो यार, भला सिंधी ॿोली में कीअं सम्झायां तव्हांखे। हे जेकॾहिं पंहिंजे पीउ खे सॾु करे, हिन जे पीउ जो नालो आहे बशीर अहमद, चए थो बशीर अहमद, बशीर अहमद, हिन खे तव्हां चङो चवंदो यार, कसम अथव अलाह जो। चवंदा अरे मुला ईअं पीउ खे बाबे खे ईअं सॾिबो आहे? चरिया पीउ खे ईअं नाले सां, रुखे नाले सां सॾु न कबो आहे। पीउ खे सॾु कबो, चइबो बाबा, बाबा साईं, ओ मुंहिंजा अब्बा। अब्बा बाबे खे ईअं सॾु कबो आहे न, कन रुखे नाले सां सॾु कबो? हाँ, नाले सां सॾु न आहे कबो, बाबा चइबो आहे। बचल शाह वारो, मां काइनात जा लखें अब्बा मुर्शिद अली जे कदमनि तां घोरियां थो। मां काइनात जा लखें अब्बा मुर्शिद अली जे कदमनि तां घोरियां थो। तुंहिंजो तू भंग सां वरी पिया छा आहे? जेको पीउ खे रुखे नाले सां सॾे उहो बेअदब। जेको मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे, जेको हिन धरती ते अल्लाह जो शेर हो, असदुल्लाहिल गालिब हो, जेको हक जो वली हो, शेर जली हो, जेको सोने अलीअ खे रुखे नाले सां सॾे, इहो बेअदब न आहे। इनखे चओ त पहिरियों पंहिंजो वात मुश्क ऐं अंबर सां धो, पोइ मुंहिंजे मुर्शिद अली जो नालो वठ। अल्लाहु अकबर कबीरा। हेॾे मारे तवज्जो कर। तूं थो चवें मुंहिंजो मुर्शिद हुसैन करबला में शहीद थियो आहे, मञिया थो, सच आहे। मां करबला वियो हां, मां करबला जी ज़ियारत कई आहे। मां सोहणे हुसैन जे कबर ते कुल पढ़िया आहिनि। मां नजफ बि वियो हां, मां मुर्शिद अली जे कबर ते बि कुल पढ़िया आहिनि। मां सोहणे हुसैन जे कबर ते बि कुल पढ़िया आहिनि। पर जेके 72 ॼणा सोहणे हुसैन सां गॾा, मां सभिनी जे कबरुनि ते कुल पढ़िया आहिनि। मां करबला जूं उहे जायूं बि ॾिठियूं आहिनि जिते मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे बचड़नि जो पाक रत उड़ो हो। कसम सां चवां थो, मां जॾहिं करबला वियो हुसि त उन धरती मां मूंखे पाक मोहम्मद करीम जे पाक बचड़नि जे पाक रत जी खुशबू महसूस थी रही। ॾाढा चई रहे सुभान अल्लाह। मां करबला जे धरतीअ खे हीअं चयो हो, न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि। मां करबला जो धरती खे हीअं चयो हो, ए करबला की खाक इस एहसान को न भूल, ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तड़पी है तुझ पे लाश ए जिगर गोश ए बतूल, तड़पी है तुझ पे लाश ए जिगर गोश ए बतूल, इस्लाम के लहू से तेरी प्यास बुझ गई, सैराब कर गया तुझ खूने रगे रसूल। तू चए मुझे मुर्शिद हुसैन जॾहिं शहीद थियो तो मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जी मिट्टी ते हुई। तू थो चवें त शहादत वारे वक्त में मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जी मिट्टी ते हुई। मां थो चवां शहादत वारे वक्त में सोहणे हुसैन जी पेशानी
करबला जे मिट्टी ते न हुई, रब रहमान जे रहमत जे कदमन ते हुई। कुछ चवां पियो यार, पिटको कुटको मांगे समझ में नथो, तुमके समझाए। हाजी हज ते वञनि न, हाजी तुंहिंजो मिट माइट हज ते वञनि, पोइ पिटियो 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 हज ते वियो हाजी, तुंहिंजो चाचो, तुंहिंजो मामो, तुंहिंजो भाउ, तुंहिंजो बाबू, पिट न पिट पिट। मां हिकिड़ी जाइ ते वायसि, तुम त हमरां तुसीं छो पिटियो? मां चयो ज़ाल छॾे वियो वीचारो, नंढा मासूम ॿार छॾे वियो, पिटियो पिटियो, धंधा दाड़ी सभु छॾियो, ठीका बीका छॾियो, पिटियो न। हाजी हज ते वञे पिटियो, छो नथा पिटियो? इन जे करे जो हाजी काबो थो ॾिसे। कुझु चवां पियो? इन जे करे हाजी खे मुबारकूं थो ॾे, उनजे ॻिचीअ में गुलाब जे गुलनि जा हार थो विझे। हाजी काबो थो ॾिसे। बचल शाह वारा, हाजी काबो ॾिसंदो आहे, पर शहीद शहादत वारे वक़्त में काबे जो रब ॾिसंदो आहे। हाजी काबो ॾिसंदो आहे, शहीद शहादत वारे वक़्त में काबे जो रब ॾिसंदो आहे। मां रिवायतुनि में पढ़ियो आहे त जॾहिं को शहीद अल्लाह जे नाले ते जान खे कुर्बान कंदो आहे, त शहादत जे लम्हे में उनखे रब जो दीदार नसीब थींदो। तू तो चए शहादत वारे वक़्त में मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते हुई। मां तो चवां शहादत वारे वक़्त में मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते न हुई, मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी रब रहमान जे रहमत जे कदमन ते हुई। तू चवने कीअं? मां तो चवां हीअं। मां हदीस ॾेखारण जे लाइ तैयार हाँ। मदीने जे साईं फरमायो, जॾहिं को निमाज़ी निमाज़ थो पढ़े ऐं निमाज़ी जॾहिं सजदे में थो वञे, सजदे में तोखे निमाज़ी जी पेशानी मुसल्ले ते नज़र थी अचे, नुख ते नज़र थी अचे, तॾे ते नज़र थी अचे, फरासी ते नज़र थी अचे, पट ते नज़र थी अचे। मदीने जे मीर फरमायो, जॾहिं निमाज़ी निमाज़ थो पढ़े ऐं सजदे में थो वञे, त सजदे वारे वक़्त में निमाज़ी जी पेशानी अल्लाह जे रहमत जे कदमनि ते हूंदी आहे। चओ त हुज़ूर सचो, ॾाढियां चओ हुज़ूर, बुलंद आवाज़ सां हुज़ूर। हुजूर फरमायो, सजदे वारी हालत में निमाज़ी जी पेशानी रब रहमान जे रहमत जे कदमन ते हूंदी आहे। मुंहिंजो मुर्शिद हुसैन निमाज़ में शहीद थियो हो, मुंहिंजो मुर्शिद हुसैन सजदे में शहीद थियो हो। तॾहिं तो चवां त मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते नहीं, हकीकत में मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी पेशानी अल्लाह जे रहमत जे कदमन ते हुई। खत्म तो क्या? मुझे आखिरी लफ्ज है बयान जा। पछाड़ी में बेवफाई चंगी ना है, पछाड़ी में बेवफाई चंगी ना है। बस मुझे चंद लफ्ज चवण दे। ये मारी तख्त सही, मारी तवज्जो तो कर। करबला जे मैदान में सोनो हुसैन सजदे में, मुझो विजदान तो चए उन 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 शहादत वारे लम्हे में जॾहिं सोनो हुसैन सजदे में हो, सोने हुसैन जूं नज़रूं रब रहमान जे चेहरे में, रब रहमान जूं नज़रूं सोने हुसैन जे चेहरे में। जिए जिए हजरत इब्राहिम अल्लाह जे हुक्म जे तामील जे खातिर पंहिंजे पुट इस्माइल के वरतो, मिना जे मैदान में जनाब इब्राहिम हजरत इस्माइल के लेटायो, हथ पेर उनजा बंद कई, छुरीअ सां कोहे थो पंहिंजे पुट इस्माइल के। ओ छोकरा गड़बड़ न कयो, ॿुधंदो वसूल कोन, बाक़ी रुगो फोटो कढण जो शौक़ आहे तव्हांखे। मारे ख्याल कयो, ये ॻाल्हियूं कम जूं आहिनि। जिए जनाब इब्राहिम अल्लाह जे हुक्म जे तामील जे खातिर हजरत इस्माइल के मिना जे मैदान में लेटायो, उन जा हथ पेर ॿधई, छुरीअ सां कोहेस थो ऐं वरी चएस थो, पुट इस्माइल घबरायो त नथी? आहे को सुभान अल्लाह चवण वारो? बच्चा घबरायो त नथी? हजरत इस्माइल जे अज़मत के भी सलाम थो क्या, पंहिंजे अबे इब्राहिम के चयो हई, या अबतिफ अलमा तो उमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। बाबा देर न करना, देर न करना, अल्लाह जो हुक्म जे तामील में देर न करना। हमारे तक जाए मिना जे मैदान में इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह के चवे थो, बच्चा घबरायो तो नथी?
मुझो विजदान थो चए करबला जे मैदान में सोनो हुसैन जने सजदे में आ रब करीम पाक मोहम्मद जे बचड़े खे चवे तो हुसैन घबरायो तो नथी आए को सुभान अल्लाह चवण वारो खत्म पियो कहे आखिरी लफ्ज़ आहिनि मुंहिंजे बयान जा हुसैन घबरायो तो नथी अल्लाह अकबर मां पंहिंजे विजदान जे हवाले सां उन मंज़र खे तकियां पियो मांखे ईअं थो लगे तो सोने हुसैन जूं नज़रूं रब रहमान जे चेहरे में रब रहमान जूं नज़रूं पाक मोहम्मद जे बचड़े जे चेहरे में ॼणो अल्लाह सोने हुसैन खे चए थो हुसैन घबरायो तो नथी चवण ॾियो मांखे ॿ लफ़्ज़ चवण ॾियो मांखे आंखों आंखों में इशारे हो गए आंखों आंखों में इशारे हो गए तुम हमारे हम तुम्हारे हो गए तुम हमारे हम तुम्हारे हो गए मां करबला जे शहीदन खे नज़राने अकीदत पेश करण चाहियां थो ऐं इन लफ़्ज़नि खां पोइ दुआ घुरंदुसि सभई दिल सां चवंदो सुभान अल्लाह सभई दिल सां चवंदो सुभान अल्लाह करबला जे शहीदन खे नज़राने अकीदत पेश करण थो चाहियां बातिल की कमानें टूट गई बातिल की कमानें टूट गई और हक का असासा जीत गया बातिल की कमानें टूट गई और हक का असासा जीत गया कोई भाड़ियो भुतो न ॻाल्हाए मुड़समण ॻाल्हायो कोई मुजावर न ॻाल्हाए मुजाहिद ॻाल्हायो कोई मुशरिक न ॻाल्हाए मुवहिद ॻाल्हायो को हर जाई न ॻाल्हाए यकजाई ॻाल्हायो बातिल की कमानें टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया बातिल की कमानें टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया शब्बीर ने नोके नेज़ा पर शब्बीर ने नोके नेज़ा पर कुरान सुना कर बतलाया शब्बीर ने नोके नेज़ा पर कुरान सुना कर बतलाया शब्बीर ने नोके नेज़ा पर कुरान सुना कर बतलाया तुम सबको मार के हार गए तुम सबको मार के हार गए और एक प्यासा जीत गया शब्बीर ने नोके नेज़ा पर कुरान सुना कर बतलाया तुम सबको मार के हार गए और एक प्यासा जीत गया बातिल की कमानें टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया वायदो क्यों या सोने हुसैन पंहिंजे वक्त जे यजीद जे अखियुनि में अखियूं मिलायूं हूं तीअं तू भी हिन वक्त जे यजीदन जे मुकाबले में मैदान ते निकरंदे मरी वियो आहे कोई इंशाअल्लाह चवण वारो वायदो कर त तू भी पंहिंजे वक्त जे यजीदन खे सोहणे हुसैन वांगुरु ललकारी ने इस्लाम जो दुश्मन यजीदा दीन जो दुश्मन यजीदा हक जो दुश्मन यजीदा सच जो दुश्मन यजीदा कुरान जो दुश्मन यजीदा पाक मोहम्मद जो दुश्मन यजीदा अस्हाबे मोहम्मद जो दुश्मन यजीदा आले मोहम्मद जो दुश्मन यजीदा अहले बैते मोहम्मद जो दुश्मन यजीदा गरीब जो दुश्मन यजीदा मिस्कीन जो दुश्मन यजीदा मेहनत कश जो दुश्मन यजीदा मजलूम जो दुश्मन यजीदा
हिन वक्त जे यजीदन सां असांजी जंग जारी रहंदी। केड़ा था चो इंशाअल्लाह, केड़ा केड़ा था चो इंशाअल्लाह, केड़ा केड़ा था चो इंशाअल्लाह। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, शुहदाए करबला, जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ, यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ। आवाज सुन तो जो ओ मिस्टर ओबासी वही रहो। यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ, हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ, हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ। किसी के रोब या लालच में आऊं मैं ये नामुमकिन, किसी जालिम के आगे सर झुकाऊं मैं ये नामुमकिन। खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है, खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है। मगर आलिम जो जालिम से डरे वो कैसा आलिम है। खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है, मगर आलिम जो जालिम से डरे वो कैसा आलिम है। रसूलुल्लाह और अल्लाह पर ईमान काफी है, हिदायत और तिलावत के लिए कुरान काफी है। पछाड़ी में उन्हनि खे तो चवां जेके सोने हुसैन सां मुहब्बत जी दावा भी कनि था ऐं सोने हुसैन जे दग ते बि नथा हलनि। उन्हनि खे चवां थो त अञा तौबा जा दरवाज़ा बंदि न थिया आहिनि। ईअं भॼी अचो जिन्हनि मुजाहिदनि सां गॾु थियो, जीअं करबला जे मैदान में यजीदी लश्कर मां हुर निकितो हो। निकिरी अचो अञा तौबा जा दरवाज़ा बंदि न थिया आहिनि। निकिरी अचो, ईअं निकिरी अचो जी यजीदी लश्कर मां हुर निकितो हो। हुर यजीदी लश्कर जो कमांडर हो। चिट्टी जंग में जॾहिं ॾिठई त ज़ुल्म जी इंतहा थी वई, सोने हुसैन खे अर्ज़ कई साईं मां तौबा क्या कबूल थींदी। सोने हुसैन फरमायो रुगो तौबा कबूल न थींदी, जन्नत वाजिब थी वेंदई ऐं मां तोखे तुंहिंजे जन्नती हुजण जी ज़मानत भी ॾींदुसि। जॾहिं सोने हुसैन ईअं चयो त यजीदी लश्कर जो कमांडर हुर ईअं जंप ॾेई निकितो ऐं अचे सोने हुसैन जे कदमनि में किरियो ऐं सोने हुसैन जे पारां विढ़ंदे विढ़ंदे शहादत जो जाम पीतई। उन्हनि खे चवां थो जेके सोने हुसैन जे मुहब्बत जी दावा भी कनि था, सोने हुसैन जे दग ते भी नथा हलनि। ये निकिरी अचो जी यजीदी लश्कर मां हुर निकितो हो। ए ॿ लफ़्ज़ चवण दे। निकल कर लश्कर आदा से, निकल कर तवज्जो, निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा, निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा कि देखो यूं निकलते हैं, कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। मां जेको चयुम अल्लाह कबूल करे। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम। अल मकसूदी को साउंड शिकारपुर 030236251070 031200300044 उस्ताद फैज मोहम्मद शेख।
आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम तबारकत या ज़ल जलाली वल इकराम। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वरज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन्नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अंसुर असाकिरल मुस्लिमीन अल मुवहिदीन अल मुजाहिदीन फी कुल्लि मकान। अल्लाहुम्मा अहलिकिल कफरत वल यहूद वल हनूद वल नसारा वल हवारियीन। अल्लाहुम्मा शत्तित शमलहुम व फर्रिक जमअहुम व दम्मिर दियारहुम व ज़लज़िल अक़दामहुम व मज़्ज़िक़हुम कुल्ल मुमज़्ज़क़ या इलाहल आलमीन या रब्बल आलमीन। या नासिरल मज़लूमीन या नासिरल मज़लूमीन या नासिरल मज़लूमीन या मुजीब दावतल मुस्तग़ीन उन्सुर इख़वानना फ़ी मशारिकिल अर्ज़ि व मग़ारिबिहा। उन्सुर इख़वानना फ़ी बिलादिश शाम फ़ी बिलाद मिस्र। उन्सुर इख़वानना फ़ी कुल्लि मकान। उन्सुर इख़वानना अल्लाहुम्मा अन्सुर इख़वानना फ़ी कुल्लि मकान। या अल्लाह असां सभिनी जे ग़लतियुनि गुनाहनि खे माफ़ फरमा। असां सभिनी जे सग़ीरन कबीरन गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। रब साईं तुंहिंजनि जिन ॿारनि जलसो करायो उन जी ख़िदमत खे क़बूल फरमा। जिन ताआवुन कयो उन्हनि जे ताआवुन खे क़बूल फरमा। जेके तुंहिंजा ॿारना जलसे में शरीक थिया रब करीम सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर मक़बूल फरमा। रब साईं जिन खे औलाद न आहे उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। जिन जी औलाद फर्मा बरदार न आहे उन जे बचड़नि खे फर्मा बरदार बणा। रब साईं हिननि सभिनी खे बचनि जूं ख़ुशियूं नसीब फरमा। हिननि खे बचनि जे ॾुखनि खां बचा। रब साईं हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। रब साईं हिननि सभिनी खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा। जाबिरनि जे जबर खां बचा। हासिदनि जे हसद खां बचा। दुश्मननि जे नज़र बद खां बचा। रब साईं असांखे सुबुह जे पहरनि में शाम जे पहरनि में क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमा। रब साईं असांखे असांजे घर जे भातियुनि खे रोज़ानो 5 वक़्तनि जी निमाज़ नसीब फरमा। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा नसीब फरमा। काबे जो हज नसीब फरमा। रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह सभिनी मस्जिदनि मदरसनि जी हिफ़ाज़त फरमा। सभिनी आलिमनि तालिबनि जी हिफ़ाज़त फरमा। सभिनी दीन जे ख़िदमत गुज़ारनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां दीन जे सरबुलंदी जे लाइ जेका मेहनत थी रही आहे इन मेहनत के मंजूर व मक़बूल फरमा। रब साईं लखे मुसलमाननि जे दिलनि जी धड़कन कायदे मिल्लत इस्लामिया कायदे जमीयत कायदे हुर्रियत हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जी हिफाजत फरमा। रब साईं मौलाना जे ज़िंदगी में बरकत फरमा। मौलाना जे साए खे असांजे सिरनि ते तादेर क़ाइम फरमा। रब साईं असां सभिनी खे कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा। ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा। रब साईं असां सभिनी खे क़यामत जे ॾिहाड़े पाक मुहम्मद करीम अल मकसूदी को साउंड शिकारपुर 0302625107।